न पातो हुई हे उहो ई ठही हे ठही तॾहिं वञी कमु थींदो हुजे, न त पोइ ईद ॾींहं बि गल गल। मतलब एनी तव्हां ते वई आहे? माशाल्लाह माशाल्लाह, बचायो अल्लाह साईं ख़ुशि रखेव। जेकॾहिं कंहिं न्याणीअ में पुट में माउ ऐं पीउ जहिड़ियूं ख़सलतूं आहिनि त तमामु सुठियूं। पर हिकिड़ो मां अर्ज़ु कंदसि दुनिया जे माउ ऐं पीउ खे, अर्ज़ु इहो आहे त असांजी वालदा असांखे जुमे जे ॾींहुं निमाज़ गॾु बीही पढ़ाईंदी हुई ऐं कुझु ॻाल्हियूं ॿुधाईंदी हुई। उहो अर्ज़ु थी कयां पई, उहो अर्ज़ु इहो आहे त वक़्तु कढी पंहिंजी औलाद खे वेही ॿ लफ़्ज़ सुठा नसीहत आमोज़ ॿुधाईंदा कयो। मसलन ख़ासि तौर ते इहो ॿुधाईंदा कयो त ही गुनाह आहे, ही सवाबु आहे। गुनाह जे तरफ़ वञिबो त हीअ दुनिया बि हथनि मां वई त हूअ दुनिया बि वई, पर जे सवाब वारे तरफ़ वेंदव त थोरियूं तकलीफ़ूं अथव, पर ही जहान बि तव्हांजो, हू जहान बि तव्हांजो। ॿारनि खे गुनाह ऐं सवाब ज़हन में विझो, ऐं जेके बि गुनाह जूं ॻाल्हियूं आहिनि उहे हुननि खे वाज़े करे ॿुधायो त ही ॻाल्हियूं गुनाह अथव, ही ॻाल्हियूं सवाब जूं आहिनि, तव्हां सवाब जे तरफ़ां वञो। गुनाह जे तरफ़ औज़ु बिल्लाहि मिन शैतानिर रजीम पढ़ी बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ी गुनाह खे हटायो। छो त का बि माउ इहो न चाहींदी त मुंहिंजी औलाद दोज़खी हुजे। दोज़ख खां अल्लाह पनाह ॾे। बच्चा प्यारा आहिनि, उन्हनि पंहिंजनि प्यारनि खे माण्हू दोज़ख जी तरफ़, उहे माइरूं छा हुयूं, कीअं हुयूं, उन्हनि जो रवाज रस्म छा हो, ज़हन छा हो, नफ़्सियात छा हुई, वलालम। जेके चवंदियूं त पुट सोन जा आहिनि, अदी सोन खे कहिड़ी कस न, पुट ते ऐं धीउ ते, बल्कि इंसान ते, पोइ भली नर हुजे या मादी हुजे, इंसान ते गुनाह हिकु जेतिरो आहे। अफ़ज़ल गुनाह आहे ॿिए ते बदनियत रखणु, माना बुराईअ जी नज़र रखणु। उन खां पोइ गुनाह आहे कंहिंजी ज़िंदगी डाउन करणु, यानी कंहिंजो क़त्ल करणु। पोइ आहे दिलि ॾुखणु, उन खां पोइ ॿिया 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 मुनाफ़िक़त बि गुनाह में शरीक आहे। मुंहं साम्हूं माण्हू अड़े अदी तो जहिड़ो को माण्हू ई कोन, चरी तूं जेका आहे अल्लाह तो साईं कयूं न, अदी तूं भली, पर पुठि वञी ख़ुदा पुॻो अथसि, नियत बिड़ी अथसि, हाणे वरी मां सां पई सूर सले। इहा मुनाफ़िक़त आहे, इहा बि गुनाह में शामिल आहे। इन करे जेके बि गुनाहनि जूं ॻाल्हियूं आहिनि उहे ॿारनि खे ज़हन नशीन करायो त हिन ते अल्लाह नाराज़ थींदो आहे, तंहिंजे करे अल्लाह जी नाराज़गी न खणूं। उन खां पोइ सवाब जूं ॻाल्हियूं विझो ज़हन में त सवाब सां अल्लाह बि राज़ी थींदो आहे, वालदैन बि राज़ी हूंदा आहिनि, दुनिया बि राज़ी हूंदी आहे, त अल्लाह जी रहमत वसंदी आहे। जेकॾहिं इहे कम कबा त नसुल ख़राब न थींदा। असांजा गुलनि जहिड़ा बच्चा जेके पीरनि खां पिनी वरितासीं, पंहिंजे रत मां ठहियलु खीरु जिन खे पीआरियोसीं, जिन जे लाइ ओजागा कयासीं, जिन जे लाइ दुआऊं घुरियूंसीं त छल इहो बुखार तपसी मूंखे थिए, हिननि बच्चनि खे न थिए, उहे असांजा दोज़खी थी न सघंदा। जेकॾहिं असां हुननि खे छुड़वागी ॾेई छॾी ऐं असां पंहिंजे कम में बिज़ी रहियासीं, ऐं वांध न रहंदी, त बच्चा असांजा दोज़खी थी वेंदा, ऐं दोज़खी थींदा त असांखे बि बख़्शी सका न थींदी वालदैन खे। इन करे महिरबानी करे पंहिंजे बच्चनि खे टाइम कढी हिकिड़ो अधु कलाकु 15 मिंट सुठी नसीहत, सवाब ऐं गुनाह जो तजस्सुस हुननि जे दिमाग़ में विझो। अम्मी तव्हांखे कुकिंग में केतिरो इंट्रस्ट रहियो? सिकी लदे वण जे करे अम्मा जन करण न ॾिनियूं त हथ न सड़ी पवनि,
या कीअं उहो चाहे उहा अलाह साईं जन्नत में जायूं ॾेसि चवण बि मूंखे ॾुखियो थो लॻे पियो, पर हिकिड़ा रिश्ता आहिनि दुनियादारीअ जा त अमा माटली माउ हुई जेका हाणे गुज़ारे वई, पर उहा बि मूंखे लाॾ कोड़ सां सम्झंदी हुई ऐं कॾहिं बि मूंखे तकलीफ़ जो कमु न ॾिनो। पर पाण गुॾियुनि जूं शादियूं करे उन में नंढड़ियूं नंढड़ियूं हंजड़ियूं चाढ़े देगड़ियूं चाढ़े उतां सिखियसि। वरी हिकु दफ़ो मुंहिंजे पुफाट जे पुटनि जा हुया मङणा अर्जी बुटे में, उते मां हिकिड़ी वॾी देग चाढ़ी, हिमत कयो, देग चाढ़ियमि, भाॼी ॾाढी भली थी सुठी अल्हम्दुलिल्लाह, दुआऊं घुरियमि। उन खां पोइ विरहाइण ते बि मूंखे विहारियईं। उतां खां वठी मुंहिंजी दिलि खुली ऐं मां जेके बि तव्हां बच्चा पैदा थिया आहियो सभिनी जे छठियुनि जूं देगियूं पाण रधियमि ऐं उन खां पोइ जेके बि ख़ैर ख़ैरातूं थियनि या जेके बि सुठे वक़्त ते सिर्फ़ु इहो त ॼञ एतिरी लहे अचे, ॿाहिरि जेके रंधिणा थींदा आहिनि रध पचाव थींदा आहिनि उहे न, पर हीअं नंढे नंढे लेवल ते जेको बि हुजे त हिकु देग ॿ देगियूं बि पचाए ॾींदी हुअमि पाण, या जेके बि शयूं पचायमि या खाधा पचायमि त सभिनी तारीफ़ कई अलाह साईं करे त तव्हां ई हुयो त बि सुठो खाधो पचायो थियूं पियूं। इन जे बावजूदि बि कुझु अरसो पहिरियों तव्हां ई बच्चा चवंदा हुयो त अमां अॼु आचर जो ॾींहुं आहे, स्कूल न आहे तव्हांजो, त असांखे पराठा पचाए ॾे, असांखे फलाणी शइ पचाए ॾे। मूंखे ख़ुशी आहे मुंहिंजा बच्चा बि हाणे सुठो सलीका मंदनि ऐं अलाह साईं कंदो त अॻिते बि सुठो वक़्तु गुज़रंदो ऐं सुठी शइ नसीब में हूंदी ऐं सुठी शइ पचाए सघंदमि। ठीकु आहे, थैंक यू अम्मी एतिरो टाइम ॾियण लाइ। ठीकु आहे, थैंक यू। थैंक यू मतिलबु महिरबानी। न हा ईअं चओ, ईअं चओ, सही आहे, ओके ओके, वरी मां ओके चई, महिरबानी महिरबानी।